ब्रेकिंग न्यूज़ मां मरियम नवाज़ चयो आहे त ख़बर पइजी वई आहे त इमरान ख़ान जो गॉड फादर केरु आहे। चइनि 5 ॾींहनि खां जेके हरकतूं थी रहियूं आहिनि उहे पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न आहिनि थियूं। इमरान नियाज़ी रियासती रिट खे चैलेंज करे बग़ावत करे रहियो आहे। हीउ माण्हू साल 2014 में रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस रहिया आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त ज़मान पार्क में काल अदम तंज़ीम जा माण्हू लिकियल आहिनि। इमरान नियाज़ी गिरफ़्तारीअ खां बचण लाइ किरियल हरकतूं करे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन खे। मरियम नवाज़ चयो आहे त ख़बर पइजी वई आहे त इमरान ख़ान जो गॉड फादर केरु आहे। चइनि 5 ॾींहनि खां जेके हरकतूं थी रहियूं आहिनि उहे पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न आहिनि थियूं। इमरान नियाज़ी रियासती रिट खे चैलेंज करे बग़ावत करे रहियो आहे। हीउ माण्हू साल 2014 में रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस रहिया आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त ज़मान पार्क में काल अदम तंज़ीम जा माण्हू लिकियल आहिनि। इमरान नियाज़ी गिरफ़्तारीअ खां बचण लाइ किरियल हरकतूं करे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन खे। हिकु भेरो ॿीहर मरियम नवाज़ चयो आहे त ख़बर पइजी वई आहे त इमरान ख़ान जो गॉड फादर केरु आहे। चइनि 5 ॾींहनि खां जेके हरकतूं थी रहियूं आहिनि उहे पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न आहिनि थियूं। इमरान नियाज़ी रियासती रिट खे चैलेंज करे बग़ावत करे रहियो आहे। हीउ माण्हू साल 2014 में रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस रहिया आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त ज़मान पार्क में काल अदम तंज़ीम जा माण्हू लिकियल आहिनि। इमरान नियाज़ी गिरफ़्तारीअ खां बचण लाइ किरियल हरकतूं करे रहियो आहे।